मैगज़ीन प्रोग्राम द ग्रेट शो जा तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, मां हसरिश भुट्टो तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम द ग्रेट शो सां गॾु। जी हाँ व्यूअर, काफ़ी ॾींहंनि खां पोइ असांजो शो स्टार्ट थियो आहे ऐं मुहर्रम जो एहतराम हो, तंहिंजे करे असां प्रोग्राम खे थोरो अॻिते डिले कयोसीं। हाणे बि असां कोशिशि इहो ई कंदासीं त असां तव्हांखे सूफ़ी सॉन्ग्स जेके आहिनि असां तव्हांखे उहे ॿुधाईंदासीं ऐं काफ़ी सारी शयूं आहिनि जेके हिन विच में थियूं आहिनि कुझु ॾींहंनि में, उन्हनि जे हवाले सां बि असां ॻाल्हाईंदासीं। जीअं त बारिश मानसून जी बारिश स्टार्ट थी आहे ऐं जंहिंमें काफ़ी नुक़सान पहुचा आहिनि। काफ़ी जॻहियुनि ते पाणी सैलाब आयो आहे, काफ़ी घर जेके ॻोठ परे परे जा उहे उन में सैलाब में अची मुतासिर थी विया आहिनि ऐं काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके जिन वीचारनि जा घर पूरा ख़राब थी विया आहिनि, किरी पिया आहिनि, कंहिंजूं छतूं किरी पियूं आहिनि, कंहिंजूं दीवारूं जेके आहिनि उहे किरी पियूं आहिनि। सो उन्हनि जे लाइ बि ॻाल्हाईंदासीं, उन्हनि हवालनि सां बि ॻाल्हाईंदासीं। तव्हांखे उन्हनि खे कीअं सपोर्ट करिणो आहे, कहिड़े तरीक़े सां तव्हां इंसाननि जी तव्हां हेल्प कंदव ऐं इंसानियत पंहिंजी ॾेखारींदव। सो इन हवाले सां बि असांजी काफ़ी ॻाल्हियूं आहिनि जिन ते असांखे ॻाल्हाइणो आहे ऐं तव्हां बि पंहिंजो हाल अहवालु ॾियो। तव्हां ॿुधायो तव्हां ॾे छा थियो आहे, कहिड़ी पोज़ीशन आहे, छो जो हींअर अॼु त कल्ह 3 ॾींहं खां कराची में बारिश न थी आहे, बाक़ी कंटिन्यू बारिश हुई ऐं बेहद कराची में बि नुक़सानु पहुतो आहे। ऐं 3 ॾींहंनि खां जीअं तव्हांखे ख़बर आहे पूरे पाकिस्तान में इस्लामाबाद, लाहौर, कराची इन्हनि एरियाज़ में नेटवर्क बिल्कुलु बि बंदि थी विया हुया। बट पूरो कराची 3 ॾींहं लाइट बंदि हुयो। सो के जॻहियूं हुयूं जिते लाइट ऑन हुयो, अक्सर मतिलबु जेतिरो बि 3 ॾींहं हुया काफ़ी जॻहियुनि ते काफ़ी एरियाज़ में 3 ॾींहं लाइट हुई। इवन मेन जेके एरिया हुया उते बि लाइट बंदि हुई, छो जो एहतियात ज़रूरी आहे। पाणी एतिरो हुयो जो माण्हुनि जूं गाॾियूं तक जेके आहिनि उहे उन्हनि में ख़राबु थी हुयूं, जेके नज़र न पियो अचे। नुक़सान बेहद थिया आहिनि। कुझु माण्हुनि जा बिज़नेस जेके आहिनि उहे ख़राबु थी विया आहिनि। कुझु जेके रेस्टोरेंट हुया जेके बेसमेंट में हुया उन्हनि बेसमेंट पूरो पाणी सां भरिजी वियो आहे। सो कॉल मौजूदु आहे सऊदीअ मां, ॾिसूं त केरु आहिनि असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, ममता फलक पे गला सऊदी अरब तो। जी अदा, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, रब जा एहसान। तव्हां ख़ुशि आहियो? अदा अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु आहियां। अदा, सऊदीअ में बारिश थी? इते तो बारिश आहे ही कोन, हर कोई त परेशान बारिश जे लाइ दोई घुरंदा त असां बारिश ते इते बारिश न थींदी आहे, पाकिस्तान में बारिश थिए थी। अच्छा, बारिश थिए पई, पोइ हाल अहवाल घर वारनि खां त वठंदा हूंदो बारिश जो? बारिश जो हाल वाला कल को नंबर बंद पे घर वर बि लाइट आहे घर में छा कंदे। बिल्कुलु ईअं ई आहे, लाइट जो इशू आहे, उन खां अलावा नेटवर्क जो इशू हुयो। अदा, तव्हां पाकिस्तान में सिंध में कहिड़ी जॻह ते रहंदा आहियो, कहिड़े एरिया में, कहिड़े शहर में? कश्मीर। ओके, कश्मीर में उते त सभु ख़ैर आहे न घर में? बस आज मां गलायम कोन नंबर बंद पे त नाल फिलहाल अल्लाह खैर करे, बाकी बिजली जो मसलो आ बारिश में यो नी भी आए हले तो दे। अल्लाह खैर करे, बस आए अल्लाह जो मदद सही अल्लाह जस में। ओके अदा, तव्हां मूंखे इहो ॿुधायो त बारिश में कहिड़ो एहतियात करणु घुरिजे? एहसास करणु घुरिजे न, ग़रीब गुरबो आहे, मदद वॾी शइ आहे, गरीब जी मदद करणु घुरिजे। बिल्कुलु मदद में अल्लाह बि राज़ी। अल्लाह पाक चयो आहे ओड़े पाण जो ख़्यालु करियो, जेको गरीब आहे उनजी मदद हेल्प करियो। बिल्कुलु अदा, बिल्कुलु तव्हां सही पिया चओ ऐं थैंक यू सो मच तव्हां कॉल कई, असांजे प्रोग्राम में तव्हां शामिलु थिया ऐं ईअं शामिलु थींदा रहो। अल्लाह हाफ़िज़। जी व्यूअर, अदा जन सऊदीअ मां कॉल कई ऐं उन्हनि बहितरीनु हिकिड़ो मैसेज ॾिनो आहे। बट चवण जी ॻाल्हि इहा आहे त जेके कुझु इंसान आहिनि जेके चाहे बि कुझु नथा करे सघनि, उहे उन्हनि जे घर ई उन्हनि जे लाइ सभु कुझु आहे ऐं उहो घर ई सैलाब में ख़राबु थी वञे, ड्रही वञे ऐं असां ॿियो कुझु न करे सघूं। ऐं असांखे ख़बर हुजे त फलाणी जॻह ते हीअ शइ आहे ऐं ख़बर हुजण जे बावजूदि असां कंहिंजी मदद न कयूं त पोइ त असां इंसान थियासीं ई न। सो कॉल मौजूदु आहे, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कैसी हो आप? ठीक हो? जी मैं बिल्कुल ठीक हूँ। यास्मीन, कैसी हैं आप?
अल्हम्दुलिल्लाह मैं बिल्कुल ठीक हूँ। आपकी मेरा नेम शास्मीन उरूज है। ओके ओके उरूज, कैसी हैं आप? अल्हम्दुलिल्लाह मैं बिल्कुल ठीक ठाक। आप सुनाओ, आप कैसी हो? टीम वाले सब कैसे हैं? ठीक है। थैंक यू बेबी, मैं बिल्कुल ठीक हूँ, सब ठीक है अल्हम्दुलिल्लाह। और आप सुनाए, आपने बारिश एंजॉय की या आप डर गए? अल्लाह, आपने मैंने बारिश में एंजॉय नहीं की। मैं बहुत डरती हूँ बारिश से, मैं कोने में छुप के बैठ जाती हूँ। ओह मी टू, मेरे साथ भी यही सीन है। अच्छा ये मुझे बताएं, आपने कहाँ से कॉल की है मुझे? मैंने हब चौकी से कॉल की है। ओके हब चौकी, वहाँ पर तो बहुत ज़्यादा बारिश हो रही है। जी हाँ, अभी यहाँ पे भी बहुत ज्यादा बारिश हुई थी और अभी मतलब सही है, अभी बारिश नहीं हुई। कल भी बारिश नहीं हुई थी और आज भी बारिश नहीं हुई है। अच्छा अच्छा, जफर भाई बोल रहा है, आपसे पूछ रहा है कि आपने कितनी बाल्टियाँ भरकर रखी हैं बारिश की? कैसे मतलब, मैं नहीं समझी। बाल्टियाँ बारिश की आपने कितनी भरकर रखी हैं? कुछ भी नहीं। आप बोलो ना उरूज, आप ये कहो जफर भाई मुझे तो डर लगता है, मैं कैसे भरूंगी? अच्छा कौन पूछ रहे? जफर भाई पूछ रहे? जी जफर भाई पूछ रहे थे। अच्छा, वैसे मैं नहीं जानती जफर भाई को, वो कौन है? अच्छा वो मेरे प्रोग्राम के डायरेक्टर हैं। अच्छा, वैसे मैं फर्स्ट टाइम शो देख रही हूँ ना। ओके, फर्स्ट टाइम शो देख रही हैं आप और फर्स्ट टाइम आपकी कॉल भी लगी, ये बहुत अच्छी बात है। जी ना, मैं राजा भाई की शो देखती हूँ, उसे कॉल करती हूँ। अजरा आपकी की शो देखती हूँ, उसे भी कॉल करती हूँ। वाह नाइस। मुझे जानते भी हैं। नाइस, बिल्कुल, और सबको कॉल करनी चाहिए। अच्छा मुझे ये बताएं, आप सिंधी में बात कर सकते हो? अल्लाह, आपसे मुझे सिंधी नहीं आती, मुझे बहुत पसंद है बट मुझे सिंधी नहीं आती। अच्छा आपने ट्राई किया है कभी? हाँ वैसे थोड़ी बहुत आती है, मतलब इतनी ज्यादा फुल नहीं आती है। अच्छा ओके। अच्छा बलोची आती है आपको? मैं रिंद बलोच हूँ। ओके नाइस। अच्छा कौन से बलोच है आप? मैं रिंद बलोच हूँ। रिंद बलोच, जबरदस्त। हमारे पास भी हमारे एक कैमरामैन है जो रिंद बलोच है, सलमान रिंद। मुझे पता है, वो सिंधी के जो कैमरामैन, बहुत सारे लोग रिंद है, मैंने सुना है। बिल्कुल बिल्कुल। अच्छा थैंक यू सो मच उरूज। अब अच्छा मुझे ये बताएं, आप लोगों को क्या मैसेज देना चाहती हैं बारिश के हवाले से? मैं यही कहना चाहती हूँ कि बस सबका ख्याल रखें, और ज्यादातर एक अंकल ने भी कहा था कि गरीबों की मदद करें, तो मैं भी यही कहना चाहती हूँ कि गरीबों की बहुत हेल्प करें। जो जिसके घर कच्चे हैं, उस घर में रहते हैं, तो उनकी बहुत ज्यादा ख्याल रखें, उनकी केयर करें। बस मेरी यही ख्वाहिश है कि गरीबों की हेल्प करें। ये तो मेरी बचपन की ख्वाहिश है। राइट, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। अपना बहुत सारा ख्याल रखिएगा, अल्लाह हाफिज़। जी व्यूअर, हींअर असां सां गॾु उरूज हुई ऐं उरूज बहितरीन मैसेज ॾिनो आहे। हिकु नंढो ॿार थी करे तव्हांजे कंहिं हिकिड़ो अहिड़ो मैसेज रखियो आहे जेको असांजे लाइ तमामु ज़रूरी आहे। कंहिंजे घर जो मतिलबु ख़्यालु रखण ई तमामु वॾी ॻाल्हि आहे। कंहिंखे हिकु टाइम जी मानी खाराईंदो त उहो तमामु वॾी ॻाल्हि आहे। अगरि तव्हां कंहिंजी मदद कंदव त ख़ुदा पाक तव्हांजी मदद कंदो, छो जो ख़ुदा कंहिंजो बि कर्ज़ु नाहे रखंदो। सो इहो इन्हनि शयुनि ते असां ॻाल्हाईंदा रहंदासीं। ऐं हुन खां अलावा असांजो तव्हांखे मां ॿुधायां, ओके कॉल आई है मिसिस रहमान जी। हेलो अस्सलाम वालेकुम मिसिस रहमान। जी जी वालेकुम सलाम, खैरियत आहियो? ठीक ठाक? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? जी जी ज़बरदस्त, ऐं ज़बरदस्त शो, तव्हांजी ज़बरदस्त एक्टिंग होस्टिंग। थैंक यू सो मच। अच्छा मिसिस रहमान, बारिश जो ॾियो हाल अहवाल छा सूरत हाल आहे? जी जी काफ़ी हिते मींहुं वसियो आहे असां वटि नवाबशाह में, पर असांजे हिते जो इंतिज़ामिया तमामु ज़बरदस्त आहे। ओके नाइस। जी पाणी हूंदो आहे न, त उहो मशीनूं वग़ैरह अची वेंदियूं आहिनि, अल्हम्दुलिल्लाह। नाइस, ईअं ई थियणु घुरिजे। लॻंदो ई न आहे कि बारिश थी आहे। हा ईअं ई थियणु घुरिजे, बारिश बि माण्हू इंजॉय करे ऐं का तकलीफ़ बि न अचे। जी जी, तव्हांजी तबियत सही आहे? तव्हां खैरियत आहियो? हा मां बिल्कुलु ठीकु आहियां, बिल्कुलु ठीकु आहियां, सभु ठीकु आहे। तव्हां ॿुधायो जूनियर ज़फ़र कीअं आहे? जी जी हू भी ठीक है, सब ठीक है। अच्छा माशाल्लाह सां, माशाल्लाह सां। अच्छा बारिश के हवाले से मां अॼु इन करे ॻाल्हायां पई छो जो काफ़ी एरिया आहिनि जेके मुतासिर थिया आहिनि। काफ़ी अहिड़ा घर माण्हुनि जा मतिलबु उन्हनि जे घर बिल्कुलु लुड़ी विया आहिनि, उहे रोडनि ते अची वेठा आहिनि। त उन्हनि जे हवाले सां तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदव?
जी मां इहो ई चवणु चाहींदसि की वधि में वधि उन्हनि जी असांखे हेल्प करणु घुरिजे, एहसासु करणु घुरिजे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं करणु घुरिजे। अल्लाह उन्हनि खे पंहिंजे इज़्ज़ो-मान में रखे, पर हेल्प ज़रूरी आहे। हाँ बिल्कुलु बिल्कुलु हेल्प ज़रूरी आहे ऐं हेल्प करणु घुरिजे ताकी माण्हू जेके आहिनि ऐं लाइट जे जेके पोल आहिनि, बिजली जूं तारूं आहिनि, इन्हनि खां थोरो साइड रहनि ऐं ॿाहिरि निकिरण खां अवॉइड कनि ताकी उहे सेफ रहनि। असांजे घर में बि अभी एहतियात कंदा आहियूं, असांजे फ्रिज जो पलक कढी छॾींदा आहियूं ऐं असांजी पाणी जी मशीन आहे या वॉशिंग मशीन जेके बि शयूं आहिनि न, जी जी, हुननि जा असां एहतियात कंदा आहियूं की पलक कढी छॾींदा आहियूं। बिल्कुलु 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 ईअं करणु बि घुरिजे। अच्छा थैंक यू सो मच मिसिस रहमान, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़ जी। मिसिस रहमान मूंसां गॾु हुई, हुननि जो मैसेज तव्हां ॿुधो ऐं मैसेज असां सभु ॾींदासीं, बसि कमी असां में हूंदी आहे फॉलो करण जी। असां अगरि इहे कमियूं ख़तमु करे छॾियूं न त असां जहिड़ो कोई इंसान दुनिया में शायदि न थींदो, छो जो इंसानियत हुजणु तमामु वॾी ॻाल्हि आहे। सो ॻाल्हियूं त काफ़ी सारियूं थी वियूं, छो न मां तव्हां जे लाइ हिकु ख़ूबसूरत सूफ़ी सॉन्ग प्ले कयां। हलो त हिकु ख़ूबसूरत सूफ़ी सॉन्ग जी तरफ़। सो खेॾा न वञिजो, ॾिसंदा रहो द ग्रेट शो। वेलकम बैक व्यूअर्स, हम वापस अची वियासीं। माशाल्लाह सां सूफ़ी कलाम तव्हां ॿुधो, ॾाढो बहितरीनु हुयो ऐं जंहिं उन जा हिकु हिकु अल्फाज़ हुयो कमाल जो हुयो। सो इन्हनि इहे शयूं त असां ॾिसंदा रहंदासीं, ॻाल्हाईंदा रहंदासीं, बट तव्हांखे मां वॾी ॻाल्हि इहा ॿुधायां त बारिश जे करे कराची में कॾहिं सोचियो न हुयो ज़िंदगी में अॼु ॾींहं ताईं असां अहिड़ी बारिश न ॾिठी हुई, पर एतिरी बारिश हुई जेके अंडर पास हुया उहे फुल छत ताईं भरिजी विया हुया, एतिरो पाणी हुयो। ऐं न्यूज़ में त तव्हां ॾिसंदा हूंदव। सो हीअ त कराची हुई। मां त इहो बि सोचां त जेके नंढा नंढा ॻोठा आहिनि, जेके ज़मीननि जे विच में ॻोठ ठहियल आहिनि नंढा नंढा, उन्हनि जी छा कंडीशन हूंदी। ऐं उहे कुझु न्यूज़ में बि शयूं ॾिठियूं आहिनि असां, बट न्यूज़ में बि असां सभु नयूं ॾिसी सघंदा। सो कॉल मौजूदु आहे, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, मां कुर्बान अली मलाह, राम पुराणी कलरी ज़िलो दादू मां। जी अदा कुर्बान, कीअं आहियो, ठीकु आहियो? हा ख़ैर लॻो पिया, ख़ैर तव्हां ॿुधायो, तव्हां ख़ुशि आहियो? अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो बारिश कीअं पई हले हेॾे? बारिश जेको आहे न बुरो हाल करे छॾियो। असांजो ॻोठ पुराणी कलरी ग़रीबनि जो ॻोठ आहे, तक़रीबन 40 घर किरी पिया आहिनि तक़रीबन। ओके। हा हा, मुंहिंजी पंहिंजी भित किरी पई आहे कची, ऐं कमरो ॾारू ॾारू थी वियो आहे। ओ, ऐं मुंहिंजे साम्हूं 3 घर उहे किरी पिया। ऐं कोई जानी नुक़सान त न थियो आहे? जानी नुक़सान न थियो आहे, बसि जॻहियूं किरियूं आहिनि, सिर्फ़ु जानी नुक़सान न थियो आहे। ऐं पाणी पंहिंजे मदद तहत 100 रुपया करे डीज़ल गॾु करे पाणी कढायूं पिया था। ऐं जेके हितां खटे वेंदा आहिनि इलेक्शन, पीर मज़र लड़का या रफ़ीक जमालिया या मोहम्मद अदा हाणे इहे सभु शयूं जेके न ॿियूं आहिनि, भले असां केॾियूं बि शयूं सेट करणियूं कयूं, पर कुदरती जेका शइ आहे न उहा त कुदरती आहे न, ऐं असांखे पाण खे पंहिंजी हिफ़ाज़त करणी आहे। ठीकु आहे न, असांखे पंहिंजी पाण खे हिफ़ाज़त करणी आहे, ख़्यालु रखिणो आहे। जीअं लाइट थी वई, बिजली थी वई, अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि, उन्हनि खां एहतियात करिणो आहे ऐं जीअं जानी नुक़सान न थिए। हा बाक़ी इहा ॻाल्हि ॿी आहे त जेके वीचारा ग़रीब आहिनि, जिन जा घर किरी पिया आहिनि, जीअं तव्हांजे घर जी दीवार किरी पई आहे, त इहा ॾाढी तकलीफ़ जहिड़ी ॻाल्हि आहे, ॾुख थींदो आहे, बिल्कुलु थींदो आहे, पर अलाह पाक खां असां रहम घुरी सघूं था। बेशक असां दुआ घुरी, सॼी राति दुआ घुरी, सॼी राति बारिश हली, पर तक़रीबन 4 ॾींहं बारिश हली, एॾो पाणी थी वियो जो माना तक़रीबन चेल जेतिरो। बिल्कुलु अदा ईअं ई आहे। ऐं हिते त बेहद पाणी हुयो ऐं एहतियात ज़रूरी आहे, असांखे एहतियात करिणो आहे। इन ॾींहंनि में असांखे घर खां ॿाहिरि न निकिरणु घुरिजे, ख़्यालु करणु घुरिजे ऐं बसि बाक़ी अलाह पाक रहम कंदो। बिल्कुलु बिल्कुलु, अलाह पाक मालिक आहे। ॻोठारनि खे ऐं वसियतदारनि खे उन्हनि खे चवंदुसि त ग़रीबनि इंसाननि जो ख़्यालु कयो ऐं नफ़रतूं ख़तमु कयो। इंसान जी हयाती
50 खां 60 साल आहे उहा तव्हां नफ़रत में गुज़ारींदो त बाक़ी छा थियो? बिल्कुलु बिल्कुलु ज़बरदस्त, तव्हां ॾाढो ज़बरदस्त मैसेज ॾिनो आहे। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़। जी भी अदा जी तव्हां ॻाल्हियूं तव्हां पाण ॿुधियो, उन्हनि जेको मैसेज ॾिनो आहे बहितरीनु मैसेज ॾिनो आहे। अदा त 50-60 साल ताईं उमिरि ॿुधाई आहे, पर मां इहो सम्झां त सिर्फ़ु हिकु लम्हे जी देरि आहे, कंहिंजी ज़िंदगी किथे ख़तमु थी वञे ख़बर ई न आहे। तो इन एतिरी ज़िंदगीअ में अगरि असां बुग़्ज़ रखूं, नफ़रतूं रखूं ऐं असां सिर्फ़ु झेड़ा कंदा वठूं त कोई फ़ाइदो आहे न। तव्हां पाण ॾिसो था अलाह पाक जॾहिं नाराज़ थिए त इंसानु कुझु बि न आहे। असांखे पंहिंजे रब खे ॿाराइणो आहे, उनखे मल्हाइणो आहे। सो ई ॻाल्हियूं कंदा रहंदासीं। कॉल मौजूदु आहे कराची मां, ॾिसूं त केरु आहे न सो सघे। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी अदा, कीअं आहियो? ठीकु आहियो? जी अदा, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो कराची में कहिड़ी एरिया में रहंदा आहियो? सोराब ॻोठ में रहंदा आहियूं। ओके, सोराब ॻोठ में। उते पाणी हो जमा थियो हुयो बारिश जो? पाणी असांजे ॾाढो, असांजी फ्लैटनि में चेल जेतिरो पाणी बीठो, टंकियूं भरिजी वियूं, रोड रस्ता, बिजली बंदि। बिल्कुलु इहो त आहे। अदा इहो बिजली जो एहतियात करणु ज़रूरी आहे। अगरि बिजली उहे ऑन रखनि न ऐं एतिरी बारिश में ऐं पाणीअ जे हूंदे वॾो करंट थी वञे ऐं जानी नुक़सानु थी पियो सघे, माण्हुनि जो नुक़सानु थियो। जी बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। जीअं त कोई मैसेज ॾियणु चाहींदो व्यूअर्स खे? अल्लाह ताईं सभिनि खे आबाद करे, मौला इमाम हुसैन। आमीन आमीन। थैंक यू सो मच। पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़। जी हेतिरा भाइर एतिरियूं भेनरूं जेके बि कॉल कनि था उहे सिर्फ़ु एतिरियूं था चवनि एहतियात रखियो। ऐं उन खां अलावा ॿियो असांजे पंहिंजे मथां बि आहे त असांखे पंहिंजो ख़्यालु कीअं रखिणो आहे, पंहिंजी फैमिली खे कीअं सेफ रखिणो आहे। त इहे शयूं, इन्हनि शयुनि जो ख़्यालु रखो ऐं थी सघे आस पास में थोरो कोशिशि कंदा कयो त कोई तकलीफ़ में त न आहे या इन बारिश जे करे कोई बुखियो त न आहे सुम्हियो। इन्हनि जो ख़्यालु रखो, पाड़े वारनि जो, ऐं हिक ॿिए जी हेल्प कंदा रहो। ऐं हमेशह मां तव्हांखे काई न काई ॻाल्हि चवंदी आहियां। अगरि तव्हां खां का शइ मिस थी थी वञे, ओके कॉल मौजूदु आहे, ॾिसो न केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा, केरु किथां पिया ॻाल्हायो? बदीन खां। सॉरी, बदीन खां। जी अदा, कीअं आहियो? ठीकु आहियो? सभु ख़ैर अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान। बदीन जी सूरत हाल कीअं आहे? ॾाढी बरसात आहे। बरसात एतिरी आहे जो इंतहा का ॿार। अच्छा, हींअर बारिश हले पई? हा, हींअर थोरी बीठी आहे। अॼु सॼो ॾींहुं कल्ह खां वठी राति ताईं बारिश एतिरी थी हली। ओके, ज़ोरदार। सफ़ा घरनि जे अॻियां पाणी, सफ़ा ढंढ एतिरा बीठा आहिनि जो बरसात जो माना इंतहा ई कोन्हे। अच्छा, मतिलबु बारिश जे करे काफ़ी पाणी जमा थी वियो आहे, माण्हू ॿाहिरि बि नथो निकिरी सघे। ओके, बिल्कुलु एतिरी बारिश आहे। इन बारिश अची असांजा घर अॻियां बरसाति एॾी वठी आहे तो माना अॻियां वधी त असांजे सिम नालो जेको पंजाब खां जेको अचे पियो त सोची हिन खां पंद्रहं खां सॼा इलाइक़ा असांजा ॿुधी आहिनि। सही सही अदा, अल्लाह पाक रहम कंदो, अल्लाह पाक बहितर कंदो। अदा कोई मैसेज ॾियणु चाहींदो? बिल्कुलु मैडम, इहो अॼु असां 2011 में जॾहिं हिते ॿूड आई, जॾहिं 2011 में त इहो बरसाति मालूम जिते किथे सॼी सिंध में हुई। 2010 में सैलाब आयो हुयो। 2011 में। हा, त उन टाइम ते बि ऐं बदीन शहर में हिते जेके बि हिते वीचारा मुसाफ़िर असांजे शहर खां माना हुते ॿाहिरां खां लॾे करे हिते जॾहिं आया हुआ न, ओके, हिते मूं पाण जे घर घर खां मानी माना मानी जेको थींदो आहे पतिर मानी हर घर खां मूं पाण खे पहुचाई। जी अदा, बिल्कुलु ईअं हिक ॿिए जी त हेल्प कबी न, हिक ॿिए जो ख़्यालु रखिबो। सो थैंक यू सो मच भाउ, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़। जी विवे, ऐं मुंहिंजे प्यारे भाउ मूंसां ॻाल्हायो, बदीन जी सूरत हाल तव्हांखे ॿुधाई, ऐं हुननि हिकिड़ो मिसाल बि नंढिड़ो ॾिनो त अगरि केॾी बि मुश्किल अचे, केॾी बि परेशानी अचे, असांखे हिक ॿिए जो साथ ॾियणो आहे, साथ न आहे छॾिणो। इन मां इंसानियत नज़र ईंदी आहे, ऐं जॾहिं इंसानियत ज़िंदा हूंदी आहे त ख़ुदा बि ख़ुशि थींदो आहे। पंहिंजी इंसानियत न छॾियो, हिक ॿिए जो साथ ॾियो, हिक ॿिए जो ख़्यालु रखो, ऐं जेतिरो थी सघेव मुहबतूं विरायो, नफ़रतुनि खे दूरि कयो। इहे असां मैसेजिस ॾींदा रहंदा आहियूं हमेशह। जेतिरा बि तव्हां प्रोग्राम ॾिठा हूंदा, एंड में मैसेजिस तव्हांखे इहे मिलंदा हूंदा, बट इनखे फॉलो करणु ॾाढो ॾुखियो आहे।
फॉलो करणु ज़रूरी आहे। कॉल मौजूदु आहे दुबई में, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। या अली मदद मुंहिंजी प्यारी भेण छा हाल आहे? मौला अली मदद मुंहिंजा प्यारा भाउ, तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु लॻो पियो। मां ॿुधायो ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह अदा मां बि बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो दुबई मां तव्हां कॉल कई, तव्हांजो नालो छा आहे? अदा मुगेरी। ॿुधायो अची रेगुलर कॉलर आहियां। अदा मीर मुगेरी। जी जी अजी मुंहिंजा दोस्त प्रोग्राम ॾिसनि पिया, सजाद ऐं मंज़ूर कोशिशि कनि पिया, कॉल न पई मिले। अच्छा अच्छा, नालो खणी छॾियो महिरबानी। ॿुधायो नालो? सजाद, मंज़ूर ऐं ॿियो केरु? दिल्ली जान जमाली। मुंहिंजा जेके दोस्त ॾिसनि पिया प्रोग्राम मूंसां गॾु, तव्हां टॉपिक रखियो आहे बरसाति जे हवाले। जी 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 त लाज़िम आहे ग़रीबनि जंहिंजा घर ड्राइव आहिनि उन्हनि जी मदद करणु हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। अलाह जे तरफ़ां इहो हुकुम आहे त ग़रीब जो महिनत जेको कंदो आहे उन सां मदद कंदे, मुसादो कंदे, मतिलबु त अलाह पाण हुन में राज़ी आहे। बिल्कुलु अदा, बिल्कुलु ईअं ई आहे। जी ऐं तव्हां मैसेज ॾिनो या ॻाल्हि पे ॿुधायो? जी मैसेज भी आहे, ॻाल्हि भी आहे। सम्झण वारे लाइ मैसेज आहे, ॾिसण वारनि जे लाइ ॻाल्हि भी आहे। अजी न दादा ॻाल्हि बि त बिल्कुलु सही आहे ऐं मैसेज आहे त बहितरीन मैसेज आहे। जेके वॾा आहिनि असांजा, जेके सिंध में रहे, जेके इन्होंने ग़रीबनि जा मदद कनि, जेके वज़ीर आज़म इमरान खान आहे, ग़रीबनि जो सार लाइ जंहिंजे घर में हिनमहिल जो जेको बरसाति जे वाक़िओ थियो आहे, इन्हनि जे बारे में आउं चवां थो ग़रीबनि जो सार लाइ त बहितर ॻाल्हि आहे। न दादा सभु मदद कनि पिया ऐं सभिनीनि जो साथ गॾु ई हले पियो। हर कोई पंहिंजी तरफ़ां एफर्ट्स ॾेखारे पियो। थैंक यू सो मच। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़। जी वियो अदा मीर मुगेरी अॼु ॻाल्हायो ऐं अॼु फाइनली कहिड़े टॉपिक ते उन्हनि मूंसां कचहरी कई। बहरहाल ख़ैरु आहे, उन्हनि जा फ्रेंड बि ॾिसनि पिया, उन्हनि जे नाम सभिनी नाम। मां हिकिड़ो सूफ़ी सॉन्ग प्ले करे रही आहियां, सो हलंदो आहे हिकिड़ो ख़ूबसूरत सूफ़ी सॉन्ग जी तरफ़। सो केॾा न वञिजो, ॾिसंदा रहो द ग्रेट शो।
वेलकम बैक व्यूअर्स। असां वापसि अची वियासीं ऐं तव्हां सूफ़ी सॉन्ग ॿुधो जेके ॾाढो प्यारो हुयो ऐं जंहिंमें मसरूर राजपर उन्हनि पंहिंजी परफॉर्मेंस ॾेखारी ॾाढी ज़बरदस्त हुई। सनम अब्बासी हुन में हुई, ताहिर अरई हुयो। सो ॾाढी ख़ूबसूरत हुननि जी परफॉर्मेंस हुई। बाक़ाइदा हुननि अट्रैक्ट कयो हुननि असांखे ऐं मसरूर जो हिकु स्टेप जेको हुयो ॾाढो सुठो हुयो ऐं हुनजो जेके सूफ़ी सॉन्ग जो जेके वर्ड्स हुया ॾाढा बहितरीनु हुया। सो व्यूअर हिन टाइम असां सेट ते मौजूदु आहियूं ऐं काफ़ी जेतिरा बि मुंहिंजा टीम मेंबर आहिनि उहे काफ़ी ॾींहंनि खां पोइ असां मिलिया आहियूं ऐं बारिशुनि मां उहे बि काफ़ी मुश्किलातूं फेस करे हिते अची पहुता आहिनि। तव्हांखे वरी ॻाल्हि ॿुधायां त चांडियो बि अॼु मुंहिंजे सेट ते मौजूदु आहे जेको घुमणु आयो आहे, विज़िट करणु आयो आहे, पर असां हुनखे वेलकम कयोसीं। सो उन्हनि जे हवाले सां बि असां ॻाल्हाईंदासीं त असां बि काफ़ी शयूं जेके आहिनि असां फेस कंदा आहियूं। काफ़ी टीम मेंबर आहिनि, ख़ासि करे असांजे कैमरामैन जेके आहिनि उहे ॾाढी महिनत कंदा आहिनि ऐं हिते पहुचंदा आहिनि। सो कॉल मौजूदु आहे हैदराबाद मां, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी। अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आहियो? ख़ैर अदा, बिल्कुलु मां ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो, तव्हां कीअं आहियो? अलाह जो शुक्र आहे। अलीगढ़ थो ॻाल्हायां, हैदराबाद खां पोणा 5 लतीफ़ाबाद खां। जी जी अदा, कीअं आहियो? ठीकु आहियो? ठीकु ठाक आहियूं। असांखे गाने जी रिक्वेस्ट करणी आहे। जी जी अदा। जी हेलो। जी जी अदा, ॿुधायो। गानो ॿुधणो आहे असांखे, ममताज़ मोलाई जो। अच्छा अच्छा, ठीकु आहे अदा, ॿुधाईंदासीं। थैंक यू सो मच, अल्लाह हाफ़िज़। जी प्यारे भाउ हैदराबाद मां एॾी महिनत करे कॉल कई हिकिड़ी फरमाइश जे लाइ। मूंसां उन्हनि ॻाल्हायो बि न, ख़ैरु आहे, पर मां त अॼु सूफ़ी सॉन्ग्स ई ॿुधायां पई। छो असां एतिरा सॉन्ग्स जेके आहिनि उहे अञा थोरो नथा प्ले करे सघूं, पर असां सूफ़ी सॉन्ग ज़रूरु प्ले करे सघूं था पिया। सो काफ़ी ॻाल्हियुनि ते असां ॻाल्हायूं बि था, शयुनि ते बि ॻाल्हायूं था। इन्हनि शयुनि जे करे काफ़ी सारियूं शयूं जेके डिस्टर्ब थी वञनि। जिन जा बिज़नेस आहिनि उहे डिस्टर्ब था थी वञनि, जिन जा रेस्टोरेंट आहिनि उहे डिस्टर्ब था थी वञनि, जिन जा सलून आहिनि, पार्लर्स आहिनि उहे डिस्टर्ब था थी वञनि पिया माण्हू, ऐं जिन जा शॉप्स आहिनि ऐं सब्ज़ी वारा उन्हनि जूं शयूं ख़राब थी वियूं आहिनि। ऐं कॉल मौजूदु आहे नवाब शाह खां, ॾिसो त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा, कीअं आहियो? जी अदा, कीअं आहियो? नवाब शाह ठीकु आहे? जी अदा, मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो? जी जी ज़रूरु मुंहिंजा भाउ, ज़रूरु असां ॿुधाईंदासीं तव्हांखे सूफ़ी सॉन्ग ॿुधाईंदासीं। थैंक यू सो मच, पंहिंजो ख़्यालु रखंदा, अल्लाह हाफ़िज़। जी व्यूअर, एतिरा भाइर आहिनि जेके एतिरे ॾींहंनि खां इंतज़ारु करे वेठा हुया त कॾहिं ग्रेट शो हलंदो ऐं कॾहिं असां कॉल करे फरमाइश कंदासीं। बिल्कुलु तव्हांजो राइट आहे, तव्हांजो ई प्रोग्राम आहे, तव्हां फरमाइश करे सघो था पियो। बट असां ॻाल्हाईंदा आहियूं टॉपिक्स ते, असां ॻाल्हाईंदा आहियूं जेका करंट सिचुएशन हूंदी आहे असां उन्हनि ते ॻाल्हाईंदा आहियूं, या असां कोशिशि कंदा आहियूं त काई अहिड़ी असां ॻाल्हि छेड़ियूं, कोई अहिड़ियूं असां ॻाल्हियूं कयूं जिन में असांजो फ़ाइदो थिए, या जंहिं इंसान खे का ॻाल्हि सम्झ में न अचे या कंहिंजी हेल्प न थींदी हुजे, असां जेकर ॿिनि लफ़्ज़नि सां कंहिंजी हेल्प थिए त उहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। तव्हांखे बि सवाबु मिलंदो उन शइ जो, असांखे बि मिलंदो। बट कोशिशि इहा हूंदी आहे त असां मैसेज तव्हां ताईं पहुचायूं। फॉलो करणु न करणु तव्हांजे मथां आहे त तव्हां केतिरो फॉलो कयो था, केतिरो नथा कयो। यकीन हर इंसानु फॉलो करे थो, हर कोई पंहिंजे हैसियत जे मुताबिक़ फॉलो करे थो पियो, हर शइ ॾिसे थो। पर पोइ बि मां हिकिड़ी शइ हमेशह चवंदी आहियां त तव्हांखे का बि तकलीफ़ अचे पाण खां घटि वारे माण्हू खे ॾिसो, तव्हांजी तकलीफ़ मिटिजी वेंदी। सो कॉल मौजूदु आहे हैदराबाद मां, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हैदराबाद मां गोराम थो ॻाल्हायां। जी अदा, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र आहे, ठीकु आहे। तव्हां ठीकु आहियो? हा दा, मां बिल्कुलु ठीकु आहियां, अल्लाह पाक जा एहसान आहिनि। त तव्हां ॿुधायो हैदराबाद जो मौसम कीअं आहे? अल्लाह जो शुक्र आहे, ठीकु आहियां, बहितर आहियां। हैदराबाद जो मौसम? हा, हैदराबाद मां ॻाल्हायां थो। प्रोग्राम तव्हांजो ॾिसी रहिया आहियूं, को गानो असांखे सुठो ॿुधायो वञे। चलो ठीकु आहे, मां ज़रूरु प्ले कंदमि, पंहिंजो ख़्यालु रखंदा, अल्लाह हाफ़िज़। जी व्यूअर, हैदराबाद खां अदा जन कॉल कनि था ऐं फरमाइश असां ज़रूरु पूरी कंदासीं तव्हांजी, पर अॼु न, कॾहिं ॿिए ॾींहुं कंदासीं कंहिं सॉन्ग जी। पर असां हाणे हिन प्रोग्राम में
सिर्फ़ु असां सूफ़ी सॉन्ग्स प्ले कंदासीं। अगरि कोई सूफ़ी सॉन्ग जी तव्हां फरमाइश कयो था त ज़रूरु कोशिशि कंदासीं त असां तव्हांजे लाइ हिन ई प्रोग्राम में उहो प्ले कयो। ऐं अगरि जंहिं असांजो प्रोग्राम हाणे जॉइन कयो आहे त परेशान थियण जी ॻाल्हि बिल्कुलु बि न आहे, छो जो यूट्यूब आहे न, यूट्यूब ते तव्हां लिखो सिंध TV HD, उते अची वेंदो ग्रेट शो। ग्रेट शो सां गॾो गॾु जेतिरा बि प्रोग्राम आहिनि उहे सभु तव्हांजी स्क्रीन ते हूंदा ऐं तव्हां हुन असांखे कमेंट बि ॾेई था सघो, फीडबैक ॾेई था सघो ऐं काई ॻाल्हि असांखे ॿुधाइणी हुजे तव्हां उहो ॿुधाए था सघो ऐं या काई चेंजिंग तव्हांखे खपे थी भई असांजे प्रोग्रामनि में त एडवाइस बि ॾेई था सघो। सो कॉल मौजूदु आहे कराची मां, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अभी कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैरियत आहे? जी अदा, मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? अभी निसार मां ॻाल्हायां थो, अब्दुल्ला शहज़ादी रोड नियर किरण हॉस्पिटल। ओके, माशाल्लाह। जी अदा, कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह। अभी माशाल्लाह अभी तव्हांजे जेके कपिड़ा पातल आहिनि ॾाढा बहितरीन ऐं ॾाढा सुठा लॻनि पिया, तमामु बहितरीन। अभी थैंक यू मुंहिंजा भाउ, थैंक यू सो मच। ऐं कोई मैसेज ॾियणु चाहींदो? हिकिड़ी रिक्वेस्ट आहे, असांजे अब्दुल्ला शहज़ादी रोड में जेको आहे सो पाणी एतिरो त बीठो आहे जो नमाज़ पढ़ण लाइ बि माण्हू इलाही परेशान आहिनि। अदा बिल्कुलु ईअं ई आहे, तव्हांजो मैसेज बि पहुची वियो आहे। बल्कि पूरी कराची में इहा सिचुएशन हिन टाइम ताईं आहे अदा। अभी हितों जा जेके नुमाइंदा आहिनि मोहम्मद इलियास गबोल ऐं ताज वसान साहब। ओके अदा, ओके, ज़रूरु ज़रूरु तव्हांजो मैसेज पहुची चुको आहे। बिल्कुलु तव्हां बेफ़िक्र रहो। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़। जी व्यूअर, इहा ई ॻाल्हि आहे, असांजो प्रोग्राम तव्हांजे लाइ आहे। ईअं ई तव्हां असांखे मैसेजिस ॾेई था सघो ऐं काफ़ी जॻहियूं कराची जी साफ़ थी चुकियूं आहिनि। कुझु अहिड़ा एरिया आहिनि जेके आहिस्ते आहिस्ते साफ़ थींदा, छो जो हिते हिकु एतिरो पाणी, एतिरो सारो पाणी, जॾहिं मां गुज़रां पई मां पाण हैरान हुयमि। मूंखे हुन पाणी खां ख़ौफ़ पियो अचे, बेहदि पाणी हुयो ऐं उन्हनि मां जेॾी महिल असां क्रॉस पिया कयूं त ईअं पियो लॻे ॼण असां हिन पाणी में अंदरि हलिया वेंदासीं। सो इन ख़ौफ़ खां मां गुज़री आहियां, मूंखे ख़बर आहे। कॉल मौजूदु आहे, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शाहज़ादी, ख़ुशि आहियो? जी अदा, मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो कीअं आहियो ऐं किथां कॉल कई आहे? तव्हांजी दुआउनि अदी इशफाक़ थो ॻाल्हायां, मेरो ख़ान शहर मां। जी अदा, इशफाक़ कीअं आहियो? ठीकु आहियो? दुआ आहे भेनरुनि जी, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो न? अदा, मौसम कीअं आहे तव्हां वटि? जी बिल्कुलु, मौसम। हेलो, आई थिंक के अदा जो बैलेंस, अच्छा आवाज़ जो प्रॉब्लम है। अदा ॿीहर ट्राई कयो, ज़रूरु तव्हांजी कॉल लॻी वेंदी ऐं तव्हांजो आवाज़ तव्हां जेको आहे नेटवर्क जे करे इशू हले पियो, छो जो जिते जिते बारिश आहे, इवन हैदराबाद में हली रही आहे ऐं अंदरूनी जेतिरा बि एरिया आहिनि उते बि बारिश हली रही आहे। सो नेटवर्क जे करे इहो इशू थिए पियो। सो परेशान न थियो, ॿीहर बि कॉल करे सघो था ऐं मां तव्हां सां ॿीहर ॻाल्हाईंदसि। अॼु असां टॉपिक न बल्कि असां हिकिड़ो डिस्कस रखियो आहे, उहो असां पंहिंजे जेको हिन टाइम करंट सिचुएशन हले पई, इन सिचुएशन ते असां ॻाल्हायूं था त बारिश केतिरी न तेज़ आहे। इन में पंहिंजे ॿारनि जो, पंहिंजे घर वारनि जो, सभिनी जो ख़्यालु रखो ऐं फज़ूल ॿाहिरि न निकिरणु घुरिजे। अगरि कमु आहे त तव्हां निकिरो ऐं ख़्यालु रखो पंहिंजे घर वारनि जो, पाड़े वारनि जो बि। सो कॉल मौजूदु आहे हैदराबाद खां, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा, मिठी आवाज़ वारो अदा, कीअं आहियो अदा? जी अल्हम्दुलिल्लाह, ख़ैरियत में ख़ुशि आहियो तव्हां? जी अदा, मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह। मींहं खां बचा आहियो? हा अदा, चइबो आहे न बाल बाल बचे सो ईअं बचाऊं। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां ॿुधायो, तव्हां ॾे मौसम कीअं आहे? मौसम त ॾाढो सुठो आहे, पर थोरी तकलीफ़ बि आहे। इंसान ग़रीब गुरबा जिनजा कचा घर आहिनि, उन्हनि खे ॾाढी तकलीफ़ पहुती आहे। बिल्कुलु अदा, इहो त आहे। उन्हनि जे मथां आहे त इहे अल्लाह जे हथ में न सभु ॻाल्हि। बिल्कुलु, बेशक बेशक। असां सिर्फ़ु हिक ॿिए जी इंसानियत जे नाते हेल्प करे सघूं था। असां हिक ॿिए जी हेल्प कयूं, इहा कोशिशि असां करे सघूं था। बाक़ी सभु कुझु त रब जे हथ में आहे। इहो जज़्बो हुअणु खपे हर इंसान में। ऐं असां हूअं बि मुस्लमान आहियूं, असांखे इहो फर्ज़ थो थिए त जेको आहे सो हर ॾुखे वक़्त में हर इंसान जे कमु अचूं असां। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। छो जो इहे ई घड़ियूं हूंदियूं आहिनि इंसान जी ख़िदमत करण जी। सही। असांजो सीएम साहब केॾो वीचारो जफ़ाकशीअ सां कमु करे रहियो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। माण्हू भली छा बि चवनि, पर मां उनखे बिल्कुलु चवंदो आहियां त अल्लाह उनखे अञा वॾी हयाती ॾे ऐं हुन ॾाढो पंहिंजो हिन सिंध जे लाइ तमामु घणी
महिनत कई आहे, जफ़ाकशी कई आहे। बिल्कुलु अदा, मन जे कंहिंजी ॻाल्हि माण्हू चवंदा आहिनि त एप्रिशिएट करणु खपे। बिल्कुलु असां पाणी अगरि कंहिं शइ खे डिग्रेड कंदासीं, बिल्कुलु जी जी हेलो कॉल डिस्कनेक्ट थी वई आहे, लाइन प्रॉब्लम हली रहियो आहे छो जो बारिश जे करे नेटवर्क काफ़ी सारा ख़राब थी विया आहिनि। पर काई ॻाल्हि न आहे, मुंहिंजी अदा कॉल कई आहे अदा त छो न मां उन्हनि जे लाइ हिकिड़ो सूफ़ी सॉन्ग प्ले कयां। वीवर हलंदो हिकु ख़ूबसूरत सूफ़ी सॉन्ग जी तरफ़ सां किराना वंजो ॾिसंदा रहो द ग्रेट शो।
वेलकम बैक। असां वापसि अची वियासीं। तव्हां सूफ़ी सॉन्ग ॿुधो, यकीन तव्हांखे ॾाढो सुठो लॻो हूंदो। ऐं असांजा जेके मैसेजिस आहिनि गॾो गॾु तव्हांखे ॿुधाईंदा त वञो पियो, उहे बि तव्हां फॉलो कयो। ऐं उन खां अलावा जेतिरा बि कॉलर्स आहिनि कॉल करनि था पिया, उहे हिकु पंहिंजो मैसेज था ॾियनि, पंहिंजे एरिया जे हिसाब में था ॻाल्हायो तव्हां। ऐं उहो तव्हां ॾिसो था अखियुनि सां, जेके बि तव्हांजे अखियुनि जे अॻियां का शइ गुज़रे थी पई, त बिल्कुलु इहा ई शइ आहे। जीअं मां पंहिंजी सिचुएशन हितां जी तव्हांखे ॿुधाए सघां थी, तव्हां बि पंहिंजे एरिया जो ॿुधाए सघो था। इवन तव्हां पंहिंजा मैसेजिस बि पहुचाए सघो था। कंहिंखे बि तव्हांखे मैसेज ॾियणो हुजे त मुंहिंजे प्रोग्राम जे थ्रू तव्हां मैसेजिस बि ॾेई सघो था। हिन प्रोग्राम हे आहे ई बेसिकली इन लाइ त असां हिन प्रोग्राम जे थ्रू हिक ॿिए जी हेल्प करे सघूं। सो कॉल मौजूदु आहे, ॾिसो त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह वबरकातुहू। प्यारे बहन क्या है? बिल्कुल ठीक भाई, आप बताएं आप कैसे हो? ये मोहम्मद यासीन मलाकान फलदरा से बोल रहा हूँ। जी जी बिल्कुल बिल्कुल, मुझे याद है आपसे मेरी बात होती रहती है। आप हमारे रेगुलर कॉलर हैं। आप बताएं, बहुत पहले तो बहुत गर्मी हो रही थी वहाँ पर, अब बारिशें हो रही हैं वहाँ पर? अभी बारिश है मलाकान पर, अभी हल्का फुल्का बारिश है बस। अच्छा, हल्का फुल्का है। मौसम बहुत ठंडा हो गया, गर्मी का कमर टूट गया ना। अच्छा अच्छा, लाला भाई आप मुझे ये बताएं कि बारिश में एहतियात कौन कौन सा करना चाहिए? क्या क्या एहतियात हर चीज़ का कौन कौन सा करना चाहिए? हमें क्या एहतियात करना चाहिए बारिश में? बारिश में क्या ख्याल रखना, ये बात कर रहे हो? हाँ, ख्याल कैसे रखे बारिश का? लेकिन ये अल्लाह ताला की तरफ से है ना, लेकिन हम ये दुआ करें ना जो बारिश से रहमत बन जाए ना, रहमत नहीं, हम दुआ करें ना। बिल्कुल। लेकिन बारिश का ये ख्याल रखना चाहिए ना, फजूल बारिश जो सीन के किनारे पर ऐसे बैठना, फजूल बैठना भी अच्छी बात नहीं है ना, आपने जान को ख्याल रखना चाहिए। बिल्कुल। और लेकिन बारिश का ये हमारा तरीक़ाकार गलत है। हम जो काम कर रहे हैं ना, हम इसका तरीका अच्छा नहीं बना रहे हैं ना। सही बात है। तरीक़ाकार गलत है, लेकिन मुस्तकबिल में इसका अंजाम बुरा निकलता है ना। सही बात है। जो नदी नाली है ना, उसका ख्याल रखना चाहिए, सफाई का ख्याल रखना चाहिए। जो पलिश तक बड़ा नुकसान है, हमारा मुल्क को बहुत बड़ा नुकसान पहुँचा रहा है। ये पलिश तक जो आग से जला जाए ना, तो और या महबूज जगह को दफन करें ना, तो ये बहुत अच्छा होगा ना जी। तो बिल्कुल बिल्कुल आप सही कह रहे हो, इन चीज़ों का ख्याल रखना चाहिए। अगर ये तो बारिश हो गई तो पता चल रहा है कि कौन सी जगह किस तरह से, फिर भी हमें पता होना चाहिए कौन सी चीज़ें किस तरह से करनी है। अगर हम खुद ही अपने पाकिस्तान का, अपने शहर का, अपने सिटी का, अपने एरिया का ख्याल नहीं रखेंगे तो कौन आकर रखेगा? तो बारिश तो एक कुदरती एक है कि वो बारिश हो गई, लेकिन हम कोशिश कर सकते हैं कि जैसे शॉपर्स हो जाती हैं, ऐसे कोई रैपर्स हो जाते हैं, सारे हम बाहर ऐसे ही फेंक देते हैं। हेलो, ओके, थैंक यू लाला। सो वो बैठ कर सिर्फ सुन रहे थे मेरी बात। बिल्कुल वो कहते हैं, अच्छा चवंदा आहिनि, सुठो लिसनर हिकु सुठे इंसान जी पहचान होती है। लाला भाई तो बहुत अच्छे इंसान भी हैं। उन्होंने जो मैसेज दिया वो बहुत अच्छा मैसेज था। जो मेन पॉइंट था ना, वो ये लेकर आए हैं लाला भाई। सो वो पॉइंट इहो ई हुयो त अगर असां पानी जमा छो थींदो आहे, जॾहिं जेके नाला हूंदा आहिनि उन्हनि में शॉपियूं वग़ैरह अची वेंदियूं आहिनि, सॼो कचिरो अची वेंदो आहे, त उहो नालो बिल्कुलु बंदि थी वेंदो आहे, त पाणी ओवरफ्लो थींदो आहे। जॾहिं ओवरफ्लो थींदो आहे त रोड रस्ता पाणी सां भरिजी वेंदा आहिनि। त उन्हनि शयुनि जो त असांखे पाण ई ख़्यालु रखणु घुरिजे, उन्हनि शयुनि खे असांखे तरीक़े सां हलणु घुरिजे। छो जो हीउ असांजो पंहिंजो ई शहर आहे, पंहिंजो ई सिंध आहे, पंहिंजो ई पाकिस्तान आहे। असां ख़्यालु न रखंदासीं त ॿियो केरु अची रखंदो। ऐं बिजली जे खंभनि खां, उन्हनि जी तारुनि खां एहतियात करणु घुरिजे। लाइट अगरि बंदि आहे त परेशान थियण जी ज़रूरत न आहे, घटि में घटि ज़िंदगी त सेव आहे न। सो कॉल मौजूदु आहे, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अभी निसार गिलाल पियो ॻाल्हायां, अब्दुल्ला शहदाजी बोल खां पहिरियां में कॉल कटिजी वई। जी जी अदा, तव्हांजी कॉल डिस्कनेक्ट थी वई हुई। जी अदा। अभी ख़ुशि आहियो, ख़ैरियत आहे? जी अदा, मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो?
अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा अहसान। अदी माशाल्लाह प्रोग्राम तमाम बेहतरीन हले पियो। असांजी पूरी फैमिली वेही करे एंजॉय करे भी ॾाढे इन प्रोग्राम मां ऐं तमाम सुठो तव्हां हिकिड़ो प्रोग्राम लॉन्च कयो आहे जंहिंसां असां पंहिंजे दिली ख्यालात, पंहिंजे इलाइक़े जा ख्यालात, पंहिंजी राय अवां जी। ओ अगेन अदा जी कॉल डिस्कनेक्ट थी वई, उते शायदि नेटवर्क जो इशू हली रहियो आहे। ही प्रोग्राम बिल्कुलु ईअं ई आहे त असां खिलंदा बि रहूं, मुस्कुराईंदा रहूं ऐं पंहिंजे मसइलनि खे सॉर्ट आउट बि कयूं, या असां मुझे प्रोग्राम में या मुझे अल्फाजन में या जेके ज़फ़र भाई मैसेजेस आणींदो आहे उन्हनि मां मुझी कोशिश इहा आहे त साइलेंटली तव्हांखे हिकिड़ो रस्तो मिली वञे, साइलेंटली तव्हांखे हिकिड़ो वे ज़िंदगी जो मिली वञे, या तव्हां के परेशानी में मौजूदु आहियो त उन परेशानी जो सोल्यूशन तव्हांखे मिली वञे। छो जो हर इंसान जो उस्ताद हूंदो आहे, उहो उनखे कुझु न कुझु सेखारींदो रहंदो आहे। सो कॉल मौजूदु आहे बदीन मां, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा केरु किथां? सॉरी बदीन मां पिया ॻाल्हायो, तव्हांजो नालो छा आहे? गुप्ताबादी चांग। जी अदा कीअं ठीकु आहियो? ठीक ठीक, तव्हां ॿुधायो मैं ख़ुशि आहियो? अदा अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां। प्रोग्राम कीअं पियो लॻे तव्हांखे? ॾाढो सुठो लॻे तव्हांजो प्रोग्राम। थैंक यू अदा। ऐं इन खां अलावा मैसेज जे हवाले सां असां ॻाल्हायूं पिया, जीअं बारिश जो मौसम हली रहियो आहे ऐं बरसाति थी आहे, उन जे लाइ तव्हां छा मैसेज ॾींदव? बरसाति ॾाढी पई आहे ठंडे इलाइक़े में, ॾाढो पाणी वाणी जाम लॻो पियो आहे। ओके, इहो मैसेज आहे। मदद कयूं था। जी जी, अल्लाह बहितर कंदो, ॾींहुं ख़ैर कंदो। आमीन आमीन इंशाल्लाह अदा बिल्कुलु। ऐं मैसेज जेको आहे तव्हांजे हर जॻह तां मिले थो। मां बि तव्हांखे काई न काई ॻाल्हि यादि अचे थी, तव्हांखे मां ॿुधायां थी। बहरहाल ॻाल्हि इहा आहे त जेका बि सिचुएशन आहे उनखे मिली करे असांखे क्रॉस करिणो आहे। ख़बर न आहे छा आहे छा न आहे, बारिश अचे थी अल्लाह पाक जे हुकुम सां वञे पई, उनजे हुकुम सां ई थी। गर्मियूं बि उनजे हुकुम सां आहिनि त सर्दियूं बि उनजे हुकुम सां आहिनि। त बहरहाल असांखे इन्हनि शयुनि जो ख़्यालु रखिणो आहे। ऐं यकीनन फसलनि खे बेहद नुक़सानु पहुतो आहे ऐं काफ़ी अहिड़ा एरियाज़ हूंदा, अहिड़ी ज़मीनूं हूंदियूं जिन जा घर उतां हलंदा हूंदा, उन्हनि जे ॿारनि खे नुक़सानु पहुतो आहे, छो जो उन्हनि जे घर जो अन्न जेको आहे उहो उते हो थी वियो आहे ज़मीनुनि ते, ऐं काफ़ी माण्हुनि जी शयूं डिस्ट्रॉय थी चुकियूं आहिनि। त असां कोशिशि कयूं, घणो न त थोरो ई असां हिक ॿिए जी हेल्प कयूं, हिक ॿिए जो साथ ॾियूं। ऐं हे वक़्तु आहे हिक ॿिए जो साथ ॾियण जो, कंहिंजो बि साथ न टोड़ियो, हमेशह गॾु हलो, गॾु हलंदासीं ऐं पंहिंजे पाकिस्तान में जीअंदासीं। जेतिरी बि ज़िंदगी आहे पर नियत साफ़ रखणी आहे असांखे। न चवंदा आहिनि नियत साफ़ मंज़िल आसान, त मंज़िलियूं असांखे पंहिंजो पाण आसान थी मिलंदियूं, बसि असांखे पंहिंजी दिलियूं साफ़ रखणियूं आहिनि। सो इन्हनि टॉपिक्स ते असां ॻाल्हायूं था पिया, काफ़ी बारिश ते, ॿियनि शयुनि ते, मैसेजिस ते, काफ़ी ॻाल्हियूं आहिनि जेके असां कयूं था पिया, पर कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके असां शेयर न करे सघंदा आहियूं। लाइक अगरि कोई असांजे साम्हूं हूंदो बि आहे माण्हू मौजूदु ऐं प्रॉब्लम असांखे सेम हूंदो आहे, पर असां शेयर न आहियूं करे सघंदा, पर उन्हनि जी ॻाल्हियुनि मां असांखे रस्तो मिली वेंदो आहे। त मां बि जॾहिं बि ॻाल्हाईंदी आहियां त मां कोशिशि इहो कंदी आहियां त मुंहिंजे ॻाल्हाइण मां अगरि तव्हांखे कोई वे मिले थो, रस्तो मिले थो, त प्लीज़ इन शइ खे मिस न कयो। छो जो इंसानु जॾहिं पंहिंजे अना में अची वेंदो आहे ऐं पंहिंजे मतिलबु शयूं डिस्ट्रॉय करणु लॻंदो आहे ऐं उहो प्राउडली चवंदो आहे त मां हीअ शइ करे वेंदुमि ऐं उहा शइ न थींदी आहे, त बेहदि दिलि दुखंदी आहे। अना न रखणु घुरिजे, उन में ॿियनि जे लाइ जेको आहे बुग्ज़ न रखणु घुरिजे। अगरि कंहिंजी का शइ सुठी थिए थी पई त उनखे थियणु ॾियो, शायदि अलाह पाक उनखां वधीक बहितरीनु शयूं तव्हांजे लाइ रखियूं हुजनि। त कोशिशि कयो हमेशह, अगरि कोई ख़ुशि आहे त उनखे ख़ुशि रहणु ॾियो ऐं दुआ बि इहा कंदा कयो त अलाह साईं ख़ुशि आहे, इनखे हमेशह ख़ुशियूं ॾे, इन ई सदक़े में असांखे बि ख़ुशियूं ॾे, त शायदि तव्हांखे डबल ट्रिपल ते ख़ुशियूं मिली वञनि। सो कॉल मौजूदु आहे हैदराबाद मां, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी ख़ुशि आहियो? जी अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो तव्हां ठीकु आहियो? तव्हांजो नालो छा आहे? अब्दुल सलाम बिरोई पियो ॻाल्हायां कासमाबाद मां। जी अदा कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह शुक्र। तव्हां ॿुधायो कीअं तबियत सही आहे? अदा अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां। असां बारिश जे हवाले सां ॻाल्हायूं था, मैसेजिस हिक ॿिए खे ॾियूं था पिया बारिश जे हवाले सां, त कहिड़ो एहतियात असांखे करणु घुरिजे, त तव्हां छा चवंदव?
एहतियात लाज़मी करे वज माण्हू पाणी ॾाढो रोडनि ते तमामु ॾाढो पाणी आहे नुक़सान बि ॾाढो थियो आहे माण्हू ग़रीबनि जो बिल्कुलु अदा बस इंतजाम के माना घुर्जे त माना सफ़ाई कराए पाणी कटराए चलो ठीक है थैंक यू सो मच मुझा पिया भाउ पंहिंजो ख्याल रखंदा अल्लाह हाफ़िज़ जी वीवर हलो त हिकु ख़ूबसूरत सूफ़ी सॉन्ग जी तरफ़ सो खेरा न वञिजो ॾिसंदा रहो द ग्रेट शो वेलकम बैक व्यूअर वापसि अची वियासीं असां ऐं तव्हां सूफ़ी सॉन्ग ॿुधो यकीन तव्हांखे ॾाढो सुठो लॻियो हूंदो ख़ुशबू लगारी जी आवाज़ में हुयो ऐं ॾाढो बहितरीनु माशाअल्लाह सां उन्हनि जो आवाज़ हुयो मूंखे ॾाढो पसंदि आयो जीअं तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजे प्रोग्राम में सूंह लगारी बि आई हुई गेस्ट थी ऐं तव्हां उन्हनि जे काफ़ी सारा सॉन्ग्स ॿुधा हिकिड़ो त सॉन्ग मूंखे अञा ताईं यादि आहे तेरे नाल जीवांगे तेरे नाल मरांगे सो ॾाढा बेहतरीन सॉन्ग्स आहिनि इन्हनि जा ऐं आवाज़ बि ॾाढो सुठो आहे सो असांजो जो टॉपिक बि चई सघिजे थो बट असांजो असल में डिस्कशन आया ही हिन हिकु टाइप जो ई जेको बारिश जे हवाले सां आहे ऐं बारिश जे हवाले सां असां सिर्फ़ु इहो ई था ॻाल्हाए सघूं त असांखे सेफ साइड ॻोल्हणु घुरिजनि असांखे अहिड़ियूं शयूं करणु घुरिजनि जंहिंमें पंहिंजो ॿारनि जो पंहिंजो घर वारनि जो सभिनी जो असां ख़्यालु रखी सघूं ऐं कोशिशि कयूं त बिजलीअ जे तारुनि में या अहिड़ियुनि जॻहियुनि ते असां हथ न लॻायूं कोशिशि कंदा हूंदा माण्हू छो जो बारिश आहे नवाब शाह खां कॉल आहे पहिरियों उहा ॾिसूं केरु आहिनि हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु अदा तव्हांजो नालो छा आहे शौकत अली चांग नवाब शाह मां थो ॻाल्हायां जी अदा शौकत कीअं आहियो ठीकु आहियो अल्लाह जी शुक्र आहे ख़ैर लॻो पियो अॼु तव्हां ख़ुशि आहियो अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां अदा तव्हांजी फर्स्ट टाइम कॉल लॻी आहे जी 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 अदी अच्छा अच्छा फर्स्ट टाइम कॉल लॻी आहे प्रोग्राम तव्हांखे मुंहिंजो कीअं लॻंदो आहे ॾाढो शौक़ सां ॾिसंदा आहियूं सुठो लॻंदो आहे अच्छा त मुंहिंजे प्रोग्राम में अहिड़ी ख़ासि शइ ख़ासि ॻाल्हि कहिड़ी आहे बसि असां शौक़ सां ॾिसंदा आहियूं तव्हांजो ॻाल्हाइण ऐं शो जेको आहे सो बहितरीनु लॻंदो आहे सुठो लॻंदो आहे अच्छा मुंहिंजो ॻाल्हाइण सुठो लॻंदो आहे जी 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 अदा तव्हांजो बि ॻाल्हाइण सुठो आहे जी अदी महिरबानी अदा तव्हां बारिश जे हवाले सां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदव जी बारिश जे हवाले सां तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदव ॿारनि जे हवाले सां बारिश मींहुं बरसाति रेन जी 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 बरसाति बस शादी पई अल्लाह ते रहम करे पंहिंजे अमान में रखे चलो ठीकु आहे पंहिंजो ख़्यालु रखंदा अल्लाह हाफ़िज़ जी मुंहिंजो प्यारो भाउ नवाब शाह खां ॻाल्हाए पियो ऐं उन्हनि मूंसां ॻाल्हायो ऐं बारिश जे लाइ हुननि ॿुधायो कुझु ऐं बारिश तमामु घणी पई आहे उहा त सभिनी खे ख़बर आहे बारिश तमामु घणी आहे ऐं सऊदीअ खां ॾिसो त केरु आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भेण कहिड़ा हाल आहिनि आदा मां बिल्कुलु ठीकु पोइ अलाए कॾहिं मुंहिंजो भाउ ईंदो ईंदा त पाकिस्तान जा भेण ई हाल आहिनि बुढा पिया आहिनि पाकिस्तान वारा माण्हू छा कयूं पाकिस्तान जी अच्छा चलो ठीकु आहे अदा वॾी महिरबानी पंहिंजो ख़्यालु रखंदा अल्लाह हाफ़िज़ जी जी ज़फ़र भाई तव्हां छा चयो ओके जी असांजी त ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं काफ़ी सारियूं ऐं जेतिरनि भाइरनि कॉल कई आहे उन्हनि सभिनी जी ना हिकु सूफ़ी सॉन्ग मां प्ले कंदसि सो हलूं था हिकु सूफ़ी सॉन्ग जी तरफ़ खेड़ा न वञिजो ॾिसंदा रहो द ग्रेट शो मन कुंतो मौला 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 फहज़ाली मौला फहज़ाली मौला फहज़ाली मौला फहज़ाली
मौला मन कुंतो 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 मौला फ़ाज़ाए अलियुन मौला मौला फ़ाज़ाए अलियुन मौला मौला मन कुंतो मौला मन कुंतो मौला दला दिल दले दाली दला दिल दले दाली हम तोम ताना ना ना ताना ना ना हम तोम ताना ना 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 ताना ना ना या लाली या लाली या ला या लाली या लाली या लाली या ला या लाली या ला 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 या ला 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 या ला 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 ली या ला 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 या ला 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 या ला 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 ली मन कुंतो मौला मन कुंतो मौला फ़ाज़ाए अलियुन मौला मौला फ़ाज़ाए अलियुन मौला मौला मन कुंतो 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 मौला वेलकम बैक व्यूअर्स। अची वियासीं तव्हां सूफ़ी सॉन्ग ॿुधो, यकीन तव्हांखे सुठो लॻो हूंदो ऐं उन जा अल्फाज़ जेके बि हूंदा आहिनि ॾाढा बहितरीनु हूंदा आहिनि। सो सूफ़ी सॉन्ग्स ते बि असां ॻाल्हाईंदा रहिया आहियूं ऐं उहे असां प्ले कया आहिनि ताकी तव्हांखे सुठा लॻनि। बहरहाल असांजो मेन पॉइंट इहो आहे त असांखे मैसेज ॾियणो आहे, अवेयरनेस ॾियणी आहे पंहिंजे माण्हुनि खे, पंहिंजे सिंधियुनि खे, पंहिंजे पाकिस्तान खे, हर उन इंसान खे जाते जाते का तकलीफ़ मौजूदु आहे ऐं हर उन इंसान खे जेके अलाह पाक घणो कुझु ॾिनो आहे ऐं असां उन्हनि खे इहो था चऊं तव्हां उन्हनि जी हेल्प कयो। ज़रूरु कंदा हूंदा, हर कोई करे थो पियो हेल्प, किथे न किथे जंहिंजो जेतिरो वस पुॼे थो उहो ओतिरी हेल्प करे थो ऐं ईअं ई हेल्प कंदा रहो। अगरि तव्हांजी नियत साफ़ आहे ऐं तव्हां कंहिंजे लाइ थोरो कयो त अलाह पाक तव्हां सां घणो कुझु तव्हांजे लाइ करे ॾिए थो पियो। सो हे ॾींहं आहिनि जंहिंमें तव्हां पंहिंजी इंसानियत ज़ाहिर करे सघो था ऐं उन इंसानियत खे तव्हां ज़िंदा रखी सघो था। काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे तकलीफ़ूं पहुचियूं आहिनि, काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जिन जा घर तबाह थी विया आहिनि, काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जिन जा फसल तबाह थी चुका आहिनि बारिश जे करे ऐं काफ़ी जी जी बिल्कुलु ज़फ़र भाई। सो काफ़ी व्यूअर्स आहिनि जेके कॉल्स करे रहिया आहिनि ताकी उन्हनि जो आवाज़ हेठि पहुचे, उन्हनि जो तरफ़ां जेको मैसेज आहे तव्हां ताईं पहुचे। सो कॉल मौजूद है, ॾिसो त केरु आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदे इशफाक को बुलाया वतो आपने कॉल प्राप्त की है। जी जी बिल्कुल अदा इशफाक। वरी भी कोशिश कई पे कॉल लगी है वडी।
जी जी चलो थैंक गॉड तव्हांजी कॉल ॿीहर लॻी वई। जी अदाशफ़ाक़ बिल्कुलु अभी बरसाति जेको आहे सो किथे बि थी आहे, किथे बि जाने नुक़सान थियो आहे, अलाह कंदो केर हुजे, ऐं जिते माली नुक़सान थियो आहे उन्हनि जो बि केर, उन्हनि जो नुक़सान थियो आहे, ॼण असांजो नुक़सान थियो आहे, पूरी क़ौम जो नुक़सान थियो आहे। ऐं उन्हनि जेके के उन्हनि जा वेझा मिट आहिनि, के उन्हनि जा दोस्त आहिनि, त उन्हनि खे इहो करणु घुरिजे उन्हनि जी हेल्प कनि ऐं जेको आहे उन्हनि जी मदद थी सघंदी आहे। सही सही अदा उन खां अलावा कोई जेको अहिड़ो मैसेज हुजे जेको तव्हां ॾियणु चाहियो तव्हांजे तरफ़ां? बिल्कुलु अभी मैसेज त जेको आहे सो मुंहिंजो हिकिड़ो आहे, अकुलमंद इंसान उहो आहे जंहिंसां दुनिया नफ़रत ऐं दुश्मनी रखे पर उनजी दिलि में कंहिं लाइ नफ़रत ऐं दुश्मनी न हुजे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे, नफ़रतूं न रखो। बिल्कुलु थैंक यू सो मच अदा, पंहिंजो ख़्यालु रखंदा, अल्लाह हाफ़िज़। जी वियो अदाशफ़ाक़ सां ॻाल्हायो, अदाशफ़ाक़ बहितरीनु ॻाल्हि कई आहे। असां नियतूं साफ़ रखंदासीं ऑटोमेटिक असांजे दिलि में मोहबत जॻहि खणंदी। जॾहिं तव्हां कंहिं शइ खे हटाईंदो त उन जी जॻह ते ॿी का जॻह ज़रूरु अची वेंदी आहे, रिप्लेस थींदो आहे, पर छो न असां उन शइ खे जेका नेगेटिव शइ आहे उनखे हटाए करे असां पॉज़िटिव शइ खे आणे छॾियूं। असां पॉज़िटिव एनर्जी छो नथा आणियूं पिया? असां हर कंहिंजे लाइ अगरि कोई अंदाज़ो बि लॻायूं था त ग़लति हिकु नेगेटिव थी करे अंदाज़ो था लॻायूं। छा असां उनखे सही वे सां नथा ॾिसी सघूं? छा असां उन माण्हूअ खे सही नज़रिए सां असां उनखे अॻिते पेश नथा करे सघूं? उनजी काई ॻाल्हि असां अॻिते नथा पहुचाए सघूं? पहुचाए था सघूं, असां सभु कुझु करे था सघूं। असां सभु हिकु थी करे अगरि बीहूं न त असांखे कोई नथो टोड़े सघे। छो न आहियूं असां हिकु? इहे हिकिड़ा सुवाल आहिनि, इहे सुवाल पंहिंजो पाण खां पुछो। ऐं असांखां जॾहिं हर शइ पुछाइणो त बिल्कुलु आहे, ऐं असांखां पुछियो वेंदो, हर लम्हे जो हिसाबु वरितो वेंदो, त असांखां इन्हनि जो बि हिसाबु वरितो वेंदो। त पंहिंजो पाण खे ठीकु कयो, दुनिया इहा ई आहे, पंहिंजो पाण खे ख़ुशि रखो ऐं आस पास जेतिरा माण्हू आहिनि उन्हनि खे ख़ुशि रखो। जो जी कॉल मौजूदु आहे, ॾिसूं त केरु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हा भाॼी ठीकु आहे? जी मां बिल्कुलु ठीकु आहियां, त तव्हां कीअं आहियो? हा भाॼी मां बि सही आहियां, त सही आहे तव्हांजी? जी अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां किथां कॉल कई आहे? तव्हांजो नालो छा आहे? भाॼी शमसुद्दीन ॻाल्हायां थो शहदादपुर खां। जी अदा शहदादपुर में बारिश थी आहे? जी जी शहदादपुर खां। हेलो हेलो मां पुछां पई शहदादपुर में बारिश थी आहे? हा भाॼी बाइका हाणे हींअर बि हले थी बारिश, वॾो जेको निज़ाम धरम भरम थी वियो आहे ऐं बारिश जान ई नथी छॾे असांजी। बिल्कुलु आहिस्ता आहिस्ता अल्लाह पाक जी रहमत आहे अदा, आहिस्ता आहिस्ता उहा हली वेंदी। बसि कुझु ॾींहं आहिनि बारिश जा, मानसून जा, गुज़री वेंदा। पंहिंजी जॻह ते नुक़सानु त बेहदि थियो आहे, तमामु घणो नुक़सानु थियो आहे। बसि उन्हनि खे उन में हिक ॿिए जी असांखे हेल्प करणी आहे, मदद करणी आहे हिक ॿिए जी, ऐं ख़्यालु रखिणो आहे पाड़े वारनि जो। ठीकु आहे न? सही सही ख़्यालु कंदा आहियूं भाॼी, बिल्कुलु 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 अदा इहे ई करणु घुरिजे। वॾी महिरबानी भाउ, थैंक यू सो मच, पंहिंजो ख़्यालु रखंदा, अल्लाह हाफ़िज़। जी विवर ॻाल्हियूं त काफ़ी सारियूं आहिनि, जे असां कंदासीं त शायदि पूरी राति खुटी वेंदी आहे। मां हमेशह इहो चवंदी आहियां त जॾहिं मां को सुवालु कंदी आहियां ऐं मां इहो चवंदी आहियां टिकी चढ़ी या असां गेम खेॾंदा आहियूं, त उन जो मक़सदु इहो ई हूंदो आहे ताकी असां पंहिंजे दिमाग़ खे एक्टिव कयूं। असां काई न काई शइ अहिड़ी सोचूं जेका असांजे सुवालनि जो जवाबु आणे, ऐं हिकिड़ो सुवालु हुजे हुनजो जवाबु न हुजे, ईअं थी नथो सघे। हर जवाबु मौजूदु आहे, हर सुवाल सां गॾु ई हूंदो आहे, उनखे सिर्फ़ु ॻोल्हण जी ज़रूरत हूंदी आहे। अगरि तव्हांखे वे मिली थो वञे त ईअं इट मीन्स तव्हां हर फ़ैसिलो तव्हां पाण करे था सघो पिया, ऐं तव्हां हर फ़ैसिले जी ताक़त बि रखो था। इन ई तरह सां जीअं इंसान जी मदद करे थो, ऐं असां जीअं अॼु ॻाल्हायूं था बरसाति जे हवाले सां, असांखे ॻाल्हाइणो हुयो बरसाति जे हवाले सां, ताकी असां पंहिंजो पाण खे सेफ रखी सघूं। सो ओके कॉल मौजूदु आहे, ॾिसो त केरु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। ओ आई एम सो सॉरी, आई थिंक मां ॻाल्हाइण में लेट कई ऐं अदा मुंहिंजो वेट पियो करे। बहरहाल अदा नेक्स्ट टाइम भला को मसइलो न आहे, तव्हांजी कॉल डिस्कनेक्ट थी वई आहे। सो मां ॻाल्हाईंदी वेंदी आहियां। ज़फ़र भाई ओके ॻाल्हाए सरिश कॉल अची वई आहे, सो हुन लाइ मां सॉरी थी कयां पई। बहरहाल ॻाल्हियूं त काफ़ी सारियूं आहिनि, मां ॻाल्हाइणु चाहींदी आहियां, छो जो मां चाहींदी आहियां त जीअं
असां सभु सही थी वञूं, असां सभु सुठा हुजूं, असां सभु सुठी सोच रखूं, असां खिलंदा रहूं, खिलाईंदा रहूं ऐं जेतिरियूं बि तकलीफ़ूं अगरि आहिनि न उन्हनि खे असां खणी करे साइड करे छॾियूं। उन्हनि तकलीफ़ूं आयूं आहिनि त वेंदियूं बि, जॾहिं पंहिंजी मर्ज़ी सां अचनि थी त पंहिंजी मर्ज़ी सां वेंदियूं बि, असां छो टेंशन खणूं। सो कॉल मौजूदु आहे, ॾिसूं था केरु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदी, तव्हां ख़ुशि आहियो? जी अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां कीअं आहियो? आऊं ख़ुशि आहियां। ऐं सौज़ीलैंड खां पोइ ॻाल्हायां थो। जी अदा हिते बि ॾाढी बारिश आहे असांजे। तव्हां ॾे बारिश आहे, तव्हांजो नालो छा आहे? फैज़। जी हेलो, मुंहिंजो नालो फैज़ आहे। फैज़, अदा फैज़ तव्हां किथां कॉल कई आहे? ओ अदा फैज़ तव्हांजी त कॉल ई डिस्कनेक्ट थी वई। ओ सॉरी, बहरहाल काई ॻाल्हि न आहे अदा फैज़। ऐं तव्हां ॾे बारिश थी रही आहे, इंशाअल्लाह बारिश जल्दी सां हली वेंदी। जिते जिते नुक़सानु थियो आहे बसि अल्लाह पाक रहम कंदो असां सभिनी जे मथां। हा बिल्कुलु, जिते बि बारिश आहे उते नेटवर्क जो प्रॉब्लम आहे, लाइट जो प्रॉब्लम आहे ई आहे। सो वीवर काफ़ी सारियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असां न करे सघिया आहियूं शायदि, पर तव्हां हिक ॿिए सां ॿियो डिस्कस कयो। टेबल टॉक ज़िंदगी जो हिकिड़ो हिसो आहे। जहिड़ो बहस इहे शइ हिकु थींदी रहंदी आहे, पर जॾहिं असां टेबल टॉक कंदा आहियूं त उन में सोल्यूशन ज़रूरु निकिरंदो आहे। सो ॻाल्हियूं त तमामु घणियूं आहिनि। कॉलर्स जेतिरा बि आहिनि, जिन जिन कॉल कई उन्हनि जी मां शुक्रगुज़ार आहियां। मां उन्हनि खे पियो बि थैंक यू कयो आहे। जिन जी न लॻी उन्हनि खां मां माज़रत कंदमि, तव्हांजी कॉल न लॻी सघी आहे ऐं बारिश जी वजह सां नेटवर्क काफ़ी जॻह ते डिस्टर्ब आहे, जंहिंजे करे कॉल कंहिं टाइम डिस्कनेक्ट थी थिए, कंहिं टाइम लॻी बि वञे। सो सुभाणे वरी मिलंदासीं हिकु नई सवाल सां गॾु, हिकु नई मौज़ू सां गॾु। सो मुंहिंजो टाइम पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे त सैरिश ऐं पंहिंजे प्रोग्राम द ग्रेट शो खे ऐं ज़फ़र जसकानी जेको मुंहिंजे प्रोग्राम जो डायरेक्टर आहे, DOP इरफान ॾहर ऐं सजाद चन्ना, OB ऑपरेटर नवाज़ जमाली ऐं एडिटर आहे हैदर लाड़िक ऐं MCR मां इरफान, दानिश ऐं अल्ताफ़ भाई। असां सभिनी खे ॾींदा इजाज़त। सो सिंध सलामत, साथ सलामत, अल्लाह हाफ़िज़।
मैगज़ीन प्रोग्राम द ग्रेट शो जा तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।